Biology class now, chapter 7, lesson 17, short questions, मुख्तसर सवाल। आवें बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना अवांगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼु के लेक्चर जो मौजू आहे short questions। Exercise number 5 आहे write short answers of the following questions। हेठि ॾिनल सवालनि जा मुख्तसर जवाब लिखो। कुल सवाल आहिनि 5। सवाल नंबर पहिरियों आहे सवाल नंबर पहिरियों how carbon dioxide maintain the temperature of earth। कार्बन डाइऑक्साइड धरतीअ जो गर्मी पद कीअं बरक़रार रखे थी। कार्बन डाइऑक्साइड इज अ ग्रीन हाउस गैस। कार्बन डाइऑक्साइड ग्रीन हाउस गैस आहे। This means that it causes an effect like the glass in a greenhouse, trapping heat and warming up the inside। यानी इहा ग्रीन हाउस जे शीशे वांगुरु कमु कंदी आहे, गर्मीअ खे जज़ब कंदी ऐं पंहिंजे जेको अंदर वारो माहौल आहे उन खे गरम कंदी। कार्बन डाइऑक्साइड गर्मी खे जज़ब कंदी आहे ऐं धरतीअ खे गरम कंदी आहे। This effect is important। Without the carbon dioxide that naturally exists in the atmosphere, Earth might be too cold to support human life। कार्बन डाइऑक्साइड इंतहाई पंहिंजो धरतीअ जे मथां असराइतो किरदारु अदा करे थी। कार्बन डाइऑक्साइड जे फितरी मिक़दार जी गैर मौजूदगीअ में धरती इंसानी ज़िंदगीअ जी सह खां वधि थधी हुजे हा। कार्बन डाइऑक्साइड छा कंदी आहे जो सिज जी गर्मी खे जज़ब करे धरतीअ खे गरम कंदी आहे। इहो आहे कार्बन डाइऑक्साइड जे फितरी मिक़दार जी ॻाल्हि। जेकॾहिं इहो मिक़दार वधीक थी वियो त इन जा हानिकार असर पवंदा आहिनि, मिसाल जे तौर ते ग्लोबल वार्मिंग। सवाल नंबर 2 आहे वाई सेकंड फेज ऑफ फोटोसिंथेसिस इज कॉल्ड डार्क रिएक्शन। फोटोसिंथेसिस जे ॿिए मरहले खे डार्क रिएक्शन छो थो सॾिजे। Dark reaction is called because it is a light independent process in which carbohydrate molecules are formed from carbon dioxide and water molecules। फोटोसिंथेसिस जे ॿिए मरहले खे डार्क रिएक्शन असां इन लाइ सॾींदा आहियूं जो इहो लाइट इंडिपेंडेंट प्रोसेस आहे, यानी डार्क रिएक्शन खे रोशनीअ जी या सिज वारी तवानाईअ जी ज़रूरत कोन पवंदी आहे। डार्क रिएक्शन में छा थींदो आहे त कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ मां कार्बोहाइड्रेट्स तैयार थींदा आहिनि। इट इज़ आल्सो नोन एज द कार्बन फिक्सिंग रिएक्शन। डार्क रिएक्शन खे कार्बन फिक्सिंग रिएक्शन पिणु सॾिबो आहे। The dark reaction occurs in the chloroplast stroma utilizing the light reactions products। डार्क रिएक्शन क्लोरोप्लास्ट जे अंदरि जेलीनुमा मादे स्ट्रोमा में थींदो आहे ऐं पंहिंजो कीमियाई अमल प्रोसीड करण जे लाइ लाइट रिएक्शन जे दौरान पैदा थियल प्रोडक्ट खे इस्तेमालु कंदो आहे। सवाल नंबर 3 हाउ रेस्पायरेशन इज डिफरेंट फ्रॉम ब्रीदिंग। रेस्पायरेशन जो अमल ब्रीदिंग खां मुख़्तलिफ़ कीअं आहे। ब्रीदिंग एंड रेस्पायरेशन आर टू डिस्टिंक्ट but interdependent processes that occur in the body। ब्रीदिंग ऐं रेस्पायरेशन जा अमल अलॻि अलॻि आहिनि पर जानदारनि में हिक ॿिए सां लाॻापियल थींदा आहिनि। ब्रीदिंग refers to the physical act of inhaling and exhaling air through the lungs or through stomata। ब्रीदिंग जो मतिलबु आहे हिकिड़ो फिजिकल एक्ट, यानी इहो हिकिड़ो तबई अमल आहे जंहिंजे दौरान फिफड़नि में या ॿूटे जे स्टोमेटा में गैसुनि जी अचु ऐं वञु थींदी आहे। जीअं असां ऑक्सीजन अंदरि कंदा आहियूं फिफड़नि ताईं पहुती ऐं फिफड़नि मंझां कार्बन डाइऑक्साइड खे नक जे ज़रिए ॿाहिरि ख़ारिज कंदा आहियूं त इन खे था चऊं असां ब्रीदिंग। पर रेस्पायरेशन इज़ अ केमिकल प्रोसेस। पर रेस्पायरेशन तबई अमल कोन्हे को, कीमियाई अमल आहे। that involves the breakdown of food and production of energy। रेस्पायरेशन कीमियाई अमल छो आहे, छो त इन जे दौरान खाधे जी ब्रेकडाउन थींदी आहे ऐं तवानाई पैदा थींदी आहे। सो ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे त ब्रीदिंग हिकिड़ो फिजिकल अमल आहे ऐं रेस्पायरेशन हिकिड़ो कीमियाई अमल आहे।
सवाल नंबर चौथों, वाई एसिडिक फर्मेंटेशन इज हार्मफुल? एसिडिक फर्मेंटेशन छो नुक़सानकार थींदी आहे? एसिडिक फर्मेंटेशन जे बारे में तव्हांखे यादि हूंदो त इहा हिकिड़ी एन एरोबिक रेस्पायरेशन जो क़िस्म आहे. Acidic fermentation can be harmful when it's uncontrolled or occurs in the wrong context. तेज़ाबी फर्मेंटेशन तॾहिं नुक़सानकार थींदी आहे जॾहिं इहा ज़ाब्ते खां ॿाहिरि निकिरी वञे या वरी कंहिं ग़लति जॻह ते थिए. It can lead to food spoilage. एसिडिक फर्मेंटेशन खाधे खे ख़राब करे सघे थी. डेंटल इश्यूज़, असांजे ॾंदनि में मसाला पैदा करे सघे थी. गट प्रॉब्लम्स, असांजो जेको हाज़मे वारो सिरिश्तो आहे उन मंझि मसाला पैदा करे सघे थी. इंडस्ट्रियल डैमेज थ्रू कोरोजन और कंटामिनेशन, या वरी सनअती नुक़सान मिसाल जे तौर ते कोरोजन या कंटामिनेशन जे सबबु पैदा थी सघे थो. एंड एग्रीकल्चरल इश्यूज़ प्रोड्यूसिंग लो क्वालिटी एनिमल फीड, या वरी ज़रई मसाला पिणु पैदा थी सघनि था मिसाल जे तौर ते लो क्वालिटी वारो एनिमल फीड. इहे सभई एसिडिक फर्मेंटेशन जा उहे नुक़सान आहिनि जिते फर्मेंटेशन कंट्रोल खां ॿाहिरि निकितल हुजे या वरी कंहिं ग़लति जॻह ते थींदी हुजे. एसिडिक फर्मेंटेशन खे कंट्रोल सां कजे ऐं राइट कॉन्टेक्स्ट में कजे त फ़ाइदेमंद रहंदी आहे. सवाल नंबर 5 आहे, हाउ ग्लूकोज फार्म सेकेंडरी प्रोडक्ट्स इन प्लांट्स? ॿूटनि जे अंदरि ग्लूकोज सानवी शयूं कीअं तयारु कंदो आहे? इन प्लांट्स ग्लूकोज फार्म सेकेंडरी प्रोडक्ट्स थ्रू वेरियस मेटाबॉलिक पाथवेज. ॿूटनि जे अंदरि ग्लूकोज मुख़्तलिफ़ मेटाबॉलिक पाथवेज तां थींदो सेकेंडरी प्रोडक्ट्स में तब्दील थींदो आहे. Glucose produced during photosynthesis can be converted into cellulose, cell wall formation, starch, energy storage, amino acids, build proteins, lipids, energy storage and membrane formation, secondary metabolites, alkaloids, tannins, and flavonoids, which help in defense, growth, and reproduction. ग्लूकोज जेको फोटोसिंथेसिस जे अमल जे दौरान पैदा थींदो आहे उहो सेल्यूलोज में तब्दील थी सघे थो. इहो सेल्यूलोज सेल वाल फॉर्मेशन में कमु ईंदो आहे या स्टार्च में तब्दील थींदो आहे जंहिंजी सूरत में एनर्जी स्टोर थींदी आहे, या वरी अमाइनो एसिड्स ठहंदा आहिनि ग्लूकोज मां जेकी प्रोटीन जी तयारी कराईंदा आहिनि, या वरी लिपिड्स जी सूरत पिणु ग्लूकोज वठी सघे थो. इहा ई लिपिड एनर्जी स्टोरेज जो कमु कंदी आहे ऐं मेम्ब्रेन फॉर्मेशन में पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे. या वरी ॿिया सेकेंडरी मेटाबोलाइट्स पिणु ग्लूकोज मां तयारु थी सघनि था मिसाल जे तौर ते अल्कलाइड्स, टेनिन्स या फ्लेवोनाइड्स जेकी असांजी डिफेंस में यानी इम्यूनिटीअ में, असांजी वाधवीज में या रिप्रोडक्शन में पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि. These conversions helps plant grow, store energy and protect themselves. इहो ग्लूकोज जन जन शयुनि में तब्दील थियो इहे ॿूटे जी वाधवीज में, ॿूटे जे अंदरि तवानाई महफ़ूज़ करे रखण में या ॿूटे खे प्रोटेक्ट करण में किरदारु अदा कंदा आहिनि. असांजो जेको लेक्चर एक्सरसाइज नंबर 5 हिते पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.